अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पंहिंजी ॿोलीअ में मियां तुंहिंजे चवंदे माउ तोखे अहिड़ो साओ ॾींदी ॿीअ ॿोलीअ किथे। शेख अयाज़ जे सुहिणे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मेरी महिरबानी खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 21 फरवरी 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। फेबरवरी जो उहो महीनो जेको पाण सां गुलनि वारी मौसम बहार खणी ईंदो आहे, उन महीने जी 21 तारीख़ सॼी दुनिया मादरीअ ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं करे मल्हाए थी। सिंध समेत सॼी दुनिया में अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। दुनिया में मादरी ॿोलियुनि खे एतिरी त अहमियत मिलियल आहे जो हर साल फेबरवरी जी 21 तारीख़ ते गॾियल क़ौमनि पारां नए थीम हेठि मादरी ॿोली जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। हिन ॾींहं खे 17 नवंबर 1999 ते ॿोली जी तहरीक में शहीद थियल उन्हनि बंगाली शागिर्दनि खे भेटा ॾियण लाइ मल्हाइण जो ऐलान कयो वियो हो। बंगाली शागिर्द 21 फरवरी 1952 ते पंहिंजी माउ ॿोली खे पंहिंजी अहमियत ॾियारण लाइ सरापा जदोजहद बणिया हुआ, जंहिं दौरान ढाका मेडिकल कॉलेज ते पुलिस ऐं फ़ौज गोलियूं वसाइण शुरू कयूं ऐं केतिराई शागिर्द शहीद थी विया। पंहिंजी ॿोली तां क़ुर्बान थियल बंगाली शागिर्दनि खे मञता ॾियण लाइ यूनेस्को पारां उन ॾींहं खे माउ ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं करे मल्हाइण जो ऐलान कयो। हीअ ॾींहुं दुनिया जे समूरनि माण्हुनि पारां ॻाल्हाइजंदड़ समूरनि ॿोलियुनि खे बचाइण ऐं तहफ़ुज़ ॾियण खे हथी वठाइण लाइ मल्हायो वेंदो आहे। बांग्लादेश में 21 फरवरी 1952 ते बंगाली ॿोली खे पाकिस्तान जी क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें 5 शागिर्द अब्दुल सलाम, अबुल बरकत, रफ़ीकुद्दीन अहमद, अब्दुल जब्बार ऐं शफ़ीउर रहमान शहीद थी विया हुआ। इहो पहिरियों भेरो दुनिया में थियो हो जो कंहिं ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ एहतिजाजी तहरीक हली हुजे ऐं उन में रतो छाण बि थी हुजे। उन ॾींहं खे पाकिस्तान जी हुकूमत जी मर्ज़ी सां मल्हायो वेंदो आहे, यानी पाकिस्तान बि आलमी मुआदे ते सही करे चुको त हू मादरी ॿोलियुनि खे हथी वठाईंदो ऐं उन्हनि खे तरक़ी जा मौक़ा फ़राहम कंदो। पर सवाल वरी बि साम्हूं इहो अचे थो त पाकिस्तान उन मुआदे ते केतिरो अमल कयो। अॼु बि पाकिस्तान में सवाइ ॿिनि ॿोलियुनि अंग्रेज़ी ऐं उर्दू जे ॿिए कंहिं बि ॿोली खे को तहफ़ुज़ मिलियल न आहे। दुनिया में त असीं वाइदो करे आया आहियूं त मक़ामी ॿोलियुनि खे हथी वठाईंदासीं, पर उहो वाइदो असां विसारे वेठा आहियूं। उन करे असांजे मुल्क में अॼु बि ॿोलियुनि खे तरक़ी जा मौक़ा फ़राहम करण लाइ एहतिजाज थी रहिया आहिनि। उहो पाकिस्तान जंहिंजे पॉलिसियुनि जे करे दुनिया मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हाए रही आहे, उन में सिंधी, सराइकी, पंजाबी, बलोची, पश्तो, बिरोही, हिंदको ऐं ॿियनि ॿोलियुनि जा ॻाल्हाईंदड़ उहे मुतालबा करे रहिया आहिनि त उन्हनि जे ॿोलियुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। सिंध जे केतिरनि ई ख़ानगी स्कूलनि में अॼु बि सिंधी नथी पढ़ाई वञे ऐं केतिरा ई इदारा सिंधी ॿोली खां लातालुक बणिजंदा पिया वञनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सूबे अंदरि सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी।
अॼु 21 फरवरी ते असीं मादरी ॿोलियुनि जे हवाले सां अहम प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सिंधी ॿोली क़ौमी ॿोली मुहिम जो असीं बि हिसो आहियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन दुनिया जो उहो पहिरियों वाहिद सिंधी रेडियो आहे जंहिंजी नशरियात 24 कलाक जारी रहे थी ऐं हिन तां सिंधी में प्रोग्राम पेश कया वञनि था। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे इहो बि एज़ाज़ हासिलु आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अदबी तक़रीबन जी मुकमिल कार्रवाई नशर कंदो रहे थो। उन सां गॾोगॾु सिंध जे हक़नि लाइ उथंदड़ हर आवाज़ खे अव्हां ॿुधंदड़नि ताईं पहुचाए थो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्लेटफॉर्म तां असीं इहो ई मुतालबो करियूं था त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते नामियारो शाइर अदल सुमरो लिखे थो। सिंधी ॿोली बाबति सेमिनार जी सदारत कंदड़ वज़ीर जा ॿार बेकन स्कूल में पढ़नि था जिते सिंधी ॿोली खे दाख़िल थियण जी इजाज़त नाहे। कामोरनि प्रोफेसरनि ऐं दानिश्वरनि खे सिंधी किताबनि खां एलर्जी थी वई आहे। सिंध में उॾोही जा ठठ आहिनि। सिंधी दानिश्वर खां संस पुटु पुछे थो हू इज़ शाह लतीफ़ डेड। ताजजोए तालीम वारे वज़ीर खे सिंधी में लिखियल दरख़्वास्त ॾिनी आहे पर वज़ीर खे सिंधी पढ़णु नथी अचे। सिंध यूनिवर्सिटी जी पहिरीं औरत वाइस चांसलर खे शाह लतीफ़ जी ॿोली लिखणु ऐं पढ़णु नथी अचे। दाहिली यूनिवर्सिटी में सिंधी शोबे जो सरबराह सिंधी अरबी रस्मुल ख़त पढ़ण जी कोशिशि करे रहियो आहे। हलीम बिरोही चवे थो जंहिं ॿोली खे पंहिंजो ॿिके जो खोड़ो न आहे उहा ॿोली कहिड़ी। सिंधी ॿोली अथॉरिटी पारां ॿिके जे खोड़े तयारु करण लाइ डॉक्टर अलाना जी सरबराही में हिकु कमेटी जोड़ी वई आहे। नारायण श्याम जा सिंधी ॿोली बाबति उल्का हाणे सुॾकनि में तब्दील थी विया आहिनि। अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे। अल्लाह ईअं न थे, अल्लाह ईअं न थे, अल्लाह ईअं न थे, ईअं न थे, अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे। अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे। अल्लाह ईअं न थे जो किताबनि में पढ़जे। त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। निगाहुनि अदाउनि इशारनि जी ॿोली। नई आहे नित सिंध वारनि जी ॿोली। नई आहे नित, नई आहे नित, नई आहे नित। ख़ूबसूरत लेखक मीरचंद ओड लिखे थो ॿोली हर क़ौम क़बीले ऐं बिरादरी जी सुञाणप सां गॾोगॾु क़ौम क़बीले ऐं बिरादरी जी बका जो हिकु ख़ासि ज़रियो हूंदी आहे। इंसान जी तारीख़ जी छंडछाण करण सां ऐं तहक़ीक़ मां साबित थियो आहे त इंसान जी सभ खां क़दीम ॿोली इशारनि वारी ॿोली रही आहे जेका केतिरियूं सदियूं गुज़रण बावजूदि अॼु बि दुनिया जे समूरनि क़ौमनि क़बीलनि ऐं बिरादरियुनि में पंहिंजो वजूद रखंदी पई अचे। दुनिया में हिन वक़्तु फ़क़्ति 7000 ॿोलियूं अहिड़ियूं आहिनि जेके लिखियूं ऐं पढ़ियूं वञनि थियूं। यूनेस्को जे 17 नवंबर 1991 में 28 मेंबर मुल्कनि जी जनरल कॉन्फ्रेंस थी जंहिंमें मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहुं मल्हाइण जी करारदाद पेश कई वई जेका गॾियल ऐं मुतफ़िक़ राय सां मंज़ूर कई वई। साल 2000 खां वठी हर साल फरवरी महीने जी 21 तारीख़ ते मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। हर साल मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हाइण जो सबबु 21 फरवरी 1952 में ढाका यूनिवर्सिटी जे शागिर्दनि
जो थियल क़त्लेआम आहे। मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾींहं तौरु मल्हाइजण जो मक़सदु मादरी ॿोलियुनि जी अहमियत पैदा करणु आहे त जीअं माण्हू मादरी ॿोलियुनि में तालीम हासिल करे ज़िंदगी में सुठो मक़ाम हासिल करे सघनि। यूनेस्को जी सर्वे दौरान इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त दुनिया जे 40% माण्हुनि जी आबादी खे पंहिंजी मादरी ॿोली में तालीम हासिल करण जी सहूलियत मुयसरु नाहे। जॾहिं का बि ॿोली ख़तमु थींदी आहे त उन सां गॾु सक़ाफ़ती रिवायतूं, सोच जो अंदाज़, इज़हार जो ढंग ऐं ॿिया केतिरा ई क़ीमती ज़रिया पिणु ख़तमु थी वेंदा आहिनि। माहिरनि जे हिकु अंदाज़े मूजिबि दुनिया जे 36% मादरी ॿोलियुनि जे ख़तमु थियण जो ख़दशो वधी रहियो आहे। दुनिया में सभ खां वधीक ॻाल्हायूं वेंदड़ ॿोलियूं जिन में चीनी, स्पेनिश, अंग्रेज़ी, अरबी, हिंदी ऐं बंगाली ॿोली शामिलु आहिनि। यूनेस्को जे अंगनि अखरनि मूजिबि 1950 खां वठी हिन महिल ताईं 230 ॿोलियूं पंहिंजो वजूद वञाए चुकियूं आहिनि ऐं उन्हनि ॿोलियुनि जा ॻाल्हाईंदड़ हाणे मौजूदु न आहिनि। एटलस ऑफ वर्ल्ड लैंग्वेज दुनिया जे 36% यानी 2498 ॿोलियुनि खे पंहिंजी बका क़ाइमु रखण लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा ख़तरा दरपेश आहिनि। अहिड़ियुनि ॿोलियुनि में 24% यानी 607 ॿोलियूं ग़ैर महफ़ूज़ आहिनि। अहिड़ियूं ॿोलियूं फ़क़्ति ॿार घर में ॻाल्हाइनि था। 25% यानी 632 ॿोलियुनि में काफ़ी हद ताईं ख़तमु थियण या मरण जो ख़तरो मौजूदु आहे। अहिड़ियूं ॿोलियूं जेके घरनि में ॿार नथा सिखनि। उनखां सवाइ 20% यानी 562 ॿोलियुनि जे ख़ात्मे जो तमामु घणो ख़तरो मौजूदु आहे। अहिड़ियूं ॿोलियूं आहिनि जिन खे अबे ॾाॾे जी ॿोली चइजे थो, जेका माउ ऐं पीउ त ॻाल्हाइनि ऐं ॼाणनि था पर ॿार हरगिज़ नथा ॻाल्हाइनि। 21% यानी 538 ॿोलियुनि जे मरण जो इंतिहा शदीद ख़तरो मौजूदु आहे। अहिड़ियूं ॿोलियूं ॾाॾे ऐं पर ॾाॾे खां वठी बाक़ाइदा नथियूं ॻाल्हायूं वञनि। उनखां अलावा अंदाज़े मूजिबि 10% यानी 230 ॿोलियुनि जो त बिल्कुलु ख़ात्मो थी चुको आहे। मादरी ॿोलियुनि खे ख़तरो पेश ईंदड़नि मूजिबि ॿोलियुनि जे हवाले सां पाकिस्तान दुनिया में 28 नंबर ते आहे। ॿोलियुनि ते अमरीकी तहक़ीक़ी इदारे मूजिबि सभ खां वधीक ॻाल्हाई वेंदड़ ॿोली अंग्रेज़ी आहे, जेका 112 मुल्कनि में ॻाल्हाई वञे थी। CIA वर्ल्ड फैक्ट बुक मुताबिक़ पाकिस्तान में 48% पंजाबी, सिंधी 12%, 10% सिरैकी, पश्तो 8%, उर्दू 8%, बलोची 3%, हिंदको 2%, बिराहवी 1%, जॾहिं त अंग्रेज़ी सां गॾु ॿियूं निढियूं ॿोलियूं फ़क़्ति 8% ॻाल्हायूं वञनि थियूं। उनखां अलावा दुनिया में ॻाल्हायूं वेंदड़ 38% ॿोलियूं एशिया में आहिनि ऐं वरी जॾहिं त 30% ॿोलियूं अफ्रीका में आहिनि। मादरी ॿोलियुनि खे ज़िंदा रखण जी कोशिश एवज़ अदीबनि ऐं लेखकनि जी हौसला अफ़ज़ाई तौरु हिन वक़्त ताईं 135 लेखकनि खे अदब जो नोबल इनाम मिली चुको आहे, जंहिंमें टैगोर बि शामिलु आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं महरचंद ओड जो लिखियल लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में अव्हां सां मुखातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था डॉक्टर शेर महराणी जो लिखियल लेख, जंहिंमें हुन मादरी ॿोली बाबति लिखियो आहे। अॻु ॿोली जी वसफ़ रुॻो इहा हुई त हिक ॿिए सां ॻाल्हाइणु, हिक ॿिए जी ॻाल्हि ऐं ख़्यालु सम्झण ऐं सम्झाइण जे बुनियादी अंसर खे ॿोली चइबो आहे। या हकीम फ़तहमुंद सेवाणी वारी ॿोली जी वसफ़ता अहिड़ी ॻाल्हाइण खे ॿोली चइबो आहे जो ॻाल्हाईंदड़ ॻाल्हाए त संस हम ज़ुबान ॿुधंदड़ उनजो मतिलबु पूरी तरह सम्झी सघे। पर अॼु ॿोली रुॻो ॻाल्हाइण जो ज़रियो नाहे रही। ॿोली जी वसफ़ ॻाल्हाइण खां वधीक गहरी ऐं घण रुखी आहे। ॿोली वसीले न सिर्फ़ु ख़्यालनि जी ॾे वठि मुमकिन आहे, बल्कि उन सां मुहक़िक़ नस्लनि जी ओसर, इर्तिका, तालुक़ ऐं लाॻापन जो बि पतो लॻाए सघनि था। हर क़ौम जी का न का मादरी ॿोली हूंदी आहे। किन क़ौमनि में हिक खां वधीक ॿोलियूं बि ॻाल्हायूं वञनि थियूं, पर हर हिकु माण्हू जी बुनियादी मादरी ॿोली का हिकु ई हूंदी आहे।
नोम चोम्स्की जो चवणु आहे त इंसानी दिमाग़ में ॿोली जो निज़ाम जमा करण लाइ हिकु ख़ुदकार निज़ाम ॼाए ॼम खां मौजूदु हूंदो आहे। ॿार ॼमण खां अॻु मुख़्तलिफ़ आवाज़ ॿुधे थो ऐं पंहिंजे ज़हन में उन्हनि आवाज़नि लाइ जाइ जोड़े थो। पैदा थियण खां पोइ मुख़्तलिफ़ आवाज़ ॿार जे करण वसीले दिमाग़ में दाख़िल थियनि था ऐं उते महफ़ूज़ थींदा वञनि था। ॿार जो वोकल कार्ड होरियां होरियां उहे आवाज़ ॻाल्हाइणु लॻे थो ऐं हूअ ॿोली सिखण जे मरहले में दाख़िल थी वञे थो। वोकल कार्ड में हर तरह जो आवाज़ महफ़ूज़ करण ऐं उचारण जे लाइ सलाहियत मौजूदु हूंदी आहे, पर जॾहिं ॿारु मख़सूस आवाज़ ॿुधी ऐं ॻाल्हाइणु शुरू करे थो त हूअ तारूं, ॼिभ, चप, ॾंद ऐं काकड़े समेत उन्हनि उज़वनि खे तहरुक में आणे थो जिन सां हुनजी ॿुधल ॿोली ऐं आवाज़ उचारण में मदद मिले थी। ॿोली जे सिखण जो उहो समूरो निज़ाम फितरी आहे। ॿारु जेका ॿोली ॿुधंदो सभ खां अवल उहा ई ॿोली ॻाल्हाए सघंदो। गूंगो उन करे गूंगो हूंदो आहे जो हूअ पैदाशी ॿोड़ो हूंदो आहे। हुन कॾहिं का ॿोली ॿुधी नाहे हूंदी, उन करे हू ॿोली ॻाल्हाइणु नाहे सिखी सघंदो। जेको ॿोड़ो न हूंदो उहो गूंगो नथो थी सघे। हर ॿोली जे ॻाल्हाइण वारा वोकल कार्ड जे मख़सूस उज़नि खे मख़सूस क़ुवत सां हरकत ॾियनि था ऐं पैदा थियल आवाज़ खे रिकॉर्ड करण ऐं उन्हनि जी हेव लेंथ मालूम करण सां ॻाल्हाईंदड़ जे नस्ल जो पतो मालूम करे सघिजे थो। यानी हिन जदीद दौर में ॿोली सिर्फ़ु कंहिं बि इल्म जे सिखणु, सेखारणु, ॻाल्हाइण ऐं पंहिंजे ख़्यालनि खे ॿिनि ताईं पहुचाइण जो ई अनसर न आहे, बल्कि हीउ हिकु अहिड़ो अनसर आहे जेको सदियुनि खां फ़र्द सां गॾु नस्ल दर नस्ल मुंतक़िल थींदो रहे थो। ॿोली जीअं त नस्लनि खां मुंतक़िल थियण वारो वाहिद अनसर आहे, उन करे कंहिं क़ौम जो मिज़ाज पिणु ॿोली वसीले मालूम करे सघिजे थो ऐं हर क़ौम तोड़े ॿोली जी पंहिंजी अहमियत आहे। मसनूई तरीक़े सां ॿार खे अंग्रेज़ी या ॿी का बि ॿोली सिखण ऐं सेखारण सां ॿार खे ॿोली ऐं उनजो मख़सूस लबो लहजो त अची वेंदो, पर का बि धारी ॿोली ज़हान जी ज़मानत नथी थी सघे। पंहिंजी ॿोली में मियां जे तूं चवंदे ॿाव, अहिड़ो तोखे साओ ॾींदी ॿी ॿोली किथे। ख़ूबसूरत लेखक शौकत लोहार लिखे थो, पाकिस्तान जे आइन मूजिबि उर्दू खे 15 सालनि जे अंदरि उनजी सरकारी ऐं क़ौमी हैसियत खे मञाइणो हो, पर अॼु सूदो ग़लबो अंग्रेज़ी ज़ुबान जो ई क़ाइमु आहे। हर सूबे में पंहिंजी सूबाई ज़ुबान उतां जी सरकारी ज़ुबान आहे, पर आलमगीरियत जे वधंदड़ असरनि मुल्क में तमामु तेज़ी सां शहरकारी सबब ऐं मुआशी पेचीदगियुनि सबबि हिन मुल्क में ॿोलीअ जो बहरान वधायो आहे। ॿोली जी अहमियत ऐं अफ़ादियत में सियासत जो अहम किरदारु आहे, छाकाणि त जंहिं ॿोली में माण्हू खे रोज़गार ऐं मुआश आसानी सां मिली सघंदो, माण्हू उन तरफ़ वधीक राग़ब थींदो। इहो ई सबबु आहे त असां वटि अंग्रेज़ी ऐं उर्दू खे ज़ोर वठायो वञे थो। ख़ानगी स्कूलनि जी भरमार सबबि ख़ासि तौरु सिंध सूबे में उनजी क़दीमी ॿोली सिंधी खे पुठिते रखण जी कोशिशि कई पई वञे। असां वटि विचोले तबिके खे अंग्रेज़ी में पंहिंजो मुस्तक़बिल वधीक रोशन थो नज़र अचे, तंहिं करे हूअ तेज़ी सां पंहिंजी मादिरी ॿोली खे छॾे अंग्रेज़ी जी हंज में वञी वेठो आहे। हालांकि मुस्तक़बिल जो दारो मदार मुल्क में सियासत जे हथ वस हूंदो आहे। ॿोली भले कहिड़ी बि हुजे, उन सां को बि फ़र्क़ु नथो पवे। हिन वक़्तु नौजवाननि वटि माइट, मालिक, उस्ताद सूंहुं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मोबाइल आहे। वरण जूं उहे कचहरियूं, ॾोर बैत, गुजारतूं, हिकायतूं, सबक़ आमोज़ कहाणियूं, सभु कुझु मार्क ज़करबर्ग ऐं इलान मस्क खसे वरितियूं आहिनि। हाण पोढ़ी नानी जी कहाणी रीत ऐं टोटनि में किथे गुम थी वई आहे। अहिड़नि मुंझारण वारी सूरतहाल में जेकॾहिं अॼु जो नौजवान पंहिंजी मादिरी ॿोली जी अफ़ादियत खे सम्झे ऐं उनजी अहमियत ऐं उनजी बका लाइ पाण पतोड़े त उनखां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थी सघे थी। हीअ पीढ़ीअ चाहे त सिंधी ॿोली जो ओज वापसि कराए सघे थी। तालीमी इदारनि ऐं मार्केटनि में लॻल बोर्डनि, ॾे वठि जे कार्डनि ऐं मवासिलाती निज़ाम में सिंधी ॿोली जी तवानाई खे बहाल करे वक़्त जे हुकूमतनि खे इहो बांवर कराए सघिजे थो त 5000 सालनि खां क़दीम सिंधी ॿोली खे ॻाल्हाइण, लिखणु, पढ़णु असांजी असली ऐं असुलूकी सुञाणप आहे, जंहिंजो असीं दुनिया में घाट ऊचो करे
मान मथां करे सघूं था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जी मुनासिबत सां ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। ख़ूबसूरत लेखक ओम प्रकाश मेघवाड़ लिखे थो, इंसान जंहिंखे अशरफल मख़लूक़ात चयो वञे थो उन जे पुठियां हिकु ज़हन जी इर्तिका जी सदियूं पुराणी कहाणी मौजूदु आहे। अवाइले पत्थर जे दौर में इंसान जे अणथक पोरे मुसलसल महिनत ऐं कोशिश बाद अॼु असां पंहिंजो पाण खे इंसान सॾाईंदे फ़ख़ुरु महसूसु करियूं था। अहिड़ी तरह इर्तिका जे मरहले दौरान इंसान ॿोलियुनि जे लाहनि चाढ़नि ऐं मुख़्तलिफ़ तजर्बनि खां पोइ अॼु अहिड़े मोड़ ते बीठो आहे जिते अणगणियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं, जॾहिं त अवाइले दौर में फ़क़्ति इशारनि जी ॿोली खां ई शुरूआति थी, जेका प्यार ऐं मुहबत जहिड़नि मैदाननि में अनोखे अंदाज़ सां अॼु बि मशहूरु आहे। पर ॿोली जी इर्तिका में इशारनि जी ज़ुबान काफ़ी अहमियत जी हामिल आहे। सिंध जंहिंखे हज़ारे सालनि जी पुराणी तहज़ीब आहे, जंहिंजी साबिती मोहन जे दड़े ऐं लाखियुनि जे दड़े जे खंडरनि में मौजूदु आसारनि मां लॻाए सघिजे थी। मोहन जे दड़े में मिलियल नवादरात ते मौजूदु अजीब निशान उन वक़्त जी ॿोली खे ज़ाहिर कनि था। असीं मोहन जे दड़े जा वारिस उन ॿोलीअ जी इर्तिका बाद अॼु अहिड़े मोड़ ते बीठा आहियूं जिते सिंधी ॿोली जे वजूद जी बका लाइ जंग विढ़ी रहिया आहियूं। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त आख़िर असीं छो सिंधी ॿोली खे एतिरे असराइती अंदाज़ में नाहियूं आणे सघिया जो उनखे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे हा। मोहन जे दड़े जी ॿोली लाइ त का करारदाद पास न थी हुई। ॿोली खे सांढण जो फ़क़्ति हिकु तरीक़ो आहे त उन जा ॻाल्हाईंदड़ एतिरा त तहज़ीब याफ़्ता थी वञनि जो ॿियनि ॿोलियुनि जा ॻाल्हाईंदड़ बि छिकिजी अची सिंधी पढ़नि ऐं सिखनि। अंग्रेज़ी ॿोलीअ जे अॼुकल्ह चर्चे जो फ़क़्ति हिकु ई राज़ आहे त उन ॿोली जा ॻाल्हाईंदड़ हर मैदान में एतिरी तरक़ी करे चुका आहिनि जो मजबूरन सॼी दुनिया खे अंग्रेज़ी ॿोली सिखणी पइजी रही आहे। जसुजे शाह लतीफ़ खे जा फ़ारसी ऐं अरबी ॿोलियूं ॼाणदे बि पंहिंजी शाइरी सिंधी ॿोली में कई, न त अॼु हीअ ॿोली कॾोकी तारीख़ में पढ़ी वञे हा। अचो त सिंधी हुअण जे नाते हर मैदान में एतिरी त तरक़ी करियूं जो दुनिया रश्क करे सिंध ऐं सिंधी ॿोली ते ऐं पतंगनि जियां छिकिजी सिंधी ॿोली सिखे। बरख ॾाहो ऐं लेखक मोहम्मद इब्राहिम जोयो लिखे थो, कंहिं क़ौम जी ज़िंदगी में ॿोली खे मरकज़ी हैसियत हासिलु हूंदी आहे। हिकु क़ौम जी जोड़जक जा ॿिया बि घणा तरक़ीबी जुज़ आहिनि, पर ॿोली बुनियादी जुज़ो आहे छाकाणि त उन सां हर कंहिं क़ौम जी सुञाणप ॻंढियल आहे। दुनिया जी हर कंहिं क़ौम जो हर को फ़र्द तॾहिं मुनफ़रद निमाया थिए थो जॾहिं उहो पंहिंजी ॿोली ॻाल्हाए थो। असीं सिंधी माण्हू क़ौम आहियूं, उन जे वॾे में वॾो सबूत सिंधी ॿोली आहे। जेकॾहिं ॿोली न रहंदी या उहा असीं ॻाल्हाइण छॾे ॾींदासीं त कंहिं बि तरह हिकु क़ौम तौरु ज़िंदा रही न सघंदासीं। जहिड़ी रीति दुनिया जी हर कंहिं क़ौम जी ॿोली उन क़ौम जे समाजी ऐं मुआशी ओसर में बुनियादी किरदारु अदा कयो आहे, तहिड़ी रीति सिंधी ॿोली पिणु सिंध जी क़ौमी समाजी ऐं मुआशी ओसर में अहम किरदारु अदा कयो आहे। असीं सदियुनि जूं सदियूं उन ॿोलीअ जे इज़हार वसीले पंहिंजा हर क़िस्म जा मामरा हलाईंदा ऐं ख़ैर ख़ूबी सां निभाईंदा आया आहियूं। पोइ उहे धंधे धाड़ी या कार वहिंवार जा मामरा हुजनि या के ॿिया गॾियल समाजी कम, उहे असीं पंहिंजी ॿोली जे इज़हार वसीले शुरू करे ख़तमु करण खां पोइ वरी उन सिलसिले खे अॻिते वधाईंदा आया आहियूं। हीअ ॿोली का आसमाननि मां न लथी आहे ऐं न वरी ॿिए कंहिं हंधां लॾे पलाणे असां ताईं पहुती आहे, पर हज़ारे वरिया अॻे सिंध जी सरज़मीन ते रहंदड़ असांजे वरड़नि जी लगातार कोशिशनि जो नतीजो आहे। हिकु ॿोली खे ठहिण में के 2-3 साल न पर हज़ारे साल लॻी वेंदा आहिनि। असांजी ॿोलीअ जी हक़ीक़त बि कुझु अहिड़ी रीति आहे, उहा असांजी सुञाणप आहे, उहा असांजे समूरे समाजी अमल
ऐं मुआशी सरगर्मी जो मर्कज़ आहे ऐं उहा असांजो आला तहज़ीबी निशान पिणु आहे जंहिंखे असांजे वॾड़नि क़ाइमु कयो। उन करे उन्हीअ जे फ़ाइदे में हर तरह जो कम ऐं अमल असांजी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। हीअ हिकु अमानत बि आहे जेका असांखे जीअं जो तीअं अञा बि वधीक बहितर सूरत में ईंदड़ पीढ़ियुनि ताईं महफ़ूज़ नमूने पहुचाइणी आहे। ईअं ई जीअं उहा असां ताईं पंहिंजे वॾड़नि ऐं वॾड़नि वटां साल में सुहिणी सूरत में पहुती आहे। मूंखे पूरी उमेदु आहे त पंहिंजी ॿोली जे सिलसिले में असीं कंहिं बि तरह ख़यानतकार ऐं ख़ताकारनि जी सिफ़ में बीठल न ॾिसबासूं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक बरखडाहे मोहम्मद इब्राहिम जोए जे लिखणी मां चूंड पैराग्राफ। इन्ही ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिलजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन